नाज़रीन, आदिलपुर में टाउन मुलाज़िमन पारां बरतरफ़ी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे TMO ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। वधीक तफ़सीलन लाइ ॾिसूं था अमजद कलवर जी हीअ रिपोर्ट। आदलपुर टाउन स्वीपर मुलाज़िमन पारां नौकरी तां बरतरफ़ करण ख़िलाफ़ आदलपुर टाउन कमेटी ऑफिस खां मुख चौक ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन मौके ते एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़ सावल मोहम्मद नवाज़, सुल्तान अहमद, अली नवाज़, खलील अहमद, सैफुल्लाह, बहादुर, मजीद अली ऐं ॿियनि टाउन ऑफिसर ख़ालिद सुमरो ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कंदे महरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 15 सालनि खां नौकरी करे रहिया आहियूं, बिना कंहिं सबब जे 13 स्वीपर मुलाज़िमनि खे बरतरफ़ कयो वियो आहे। हुननि चयो त बरतरफ़ी बाद बेरोज़गार थी विया आहियूं, जंहिं सबब संदन घरनि में लंघण काटण वारी सूरत हाल बणिजी वई आहे। असांखे त इहो TM नथो खपे, चइनि 5 महीननि खां वठी जॾहिं जो हे आयो आहे असां त ज़ुल्म आहे। असांखे इहो खपे नथो, सुबुह खां वठी शाम ताईं कम बि कराए थो, गारियूं बि ॾिए थो, तारीख़ां बि कटे थो। असां काॾे वञूं? असांजा बच्चा बुख ते वेठा आहिनि, असां काॾे वञूं? उहो बि ग़रीब खे नथो ॾिए, को सौदो ई नथो ॾिए। असां ग़रीब माण्हू 12,000 रुपए में पगार 12,000 खणूं था, घोटकी में 15,000 पगार आहे। हे 12,000 ॾियनि था, 3,000 रुपया कसोटी करे पाण था खाइनि। असां मुलाज़िमनि ग़रीबनि जो हक़ इहे त पाण इहो TM थो खाए। असांजी ग़रीबात असांजे मथां एतिरी छाए वई आहे, असांखे कर्ज़ई असांखे तंग था करनि पिया। त इहो जेको आहे TM सही न आहे, ग़लति बि ॻाल्हाए थो ऐं परेशान इलाही करे थो, ड्यूटियुनि खां बि कढी छॾियो अथई। वज़ीर आला खे असांजी रिक्वेस्ट आहे त हिनखे हटायो वञे, इन जी जाइ ते असांखे ॿियो ॾिए जेको असांखे बि जेको आहे सुख ॾिए। असांजा बच्चा बिल्कुलु बुख ते वेठा आहिनि, किराए ते जॻहियूं आहिनि असांजूं, उहे बि परेशान करनि था, लेकिन असां सां सुठो नथो करे।